नासिन वाक़िया आगाह कंदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबिना जो इजलास अॼु थींदो। 13 नुकाती एजेंडा जारी कई वई। वफ़ाक़ी काबिना जे इजलास में क़ौमी सलामती पॉलिसी मंज़ूरी लाइ पेश कई वेंदी ऐं सियासी मुआशी ऐं कोरोना वायरस जी सूरतहाल ते गौर वीचार कयो वेंदो। काबिना खे ईवीएम ऐं आई वोटिंग जी अॻुराई ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। पाकिस्तान व ॿ जवाबदारनि जे इटली हवालगी वारो मामलो ते पिणु गौर वीचार कयो वेंदो। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ से शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबिना जो इजलास अॼु थींदो। 13 नुकाती एजेंडा जारी कई वई आहे। वफ़ाक़ी काबिना जे इजलास में क़ौमी सलामती पॉलिसी मंज़ूरी लाइ पेश कई वेंदी ऐं सियासी मुआशी ऐं कोरोना वायरस जी सूरतहाल ते गौर वीचार कयो वेंदो। काबिना खे ईवीएम ऐं आई वोटिंग जी अॻुराई ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। पाकिस्तान व ॿ जवाबदारनि जे इटली हवालगी वारे मामले ते पिणु गौर वीचार कयो वेंदो। इजलास बाबत तव्हांखे आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबिना जो इजलास अॼु थींदो। 13 नुकाती एजेंडा जारी कई वई आहे। वफ़ाक़ी काबिना जे इजलास में क़ौमी सलामती पॉलिसी मंज़ूरी लाइ पेश कई वेंदी ऐं सियासी मुआशी ऐं कोरोना वायरस जी सूरतहाल ते गौर वीचार कयो वेंदो। काबिना खे ईवीएम ऐं आई वोटिंग जी अॻुराई ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। वफ़ाक़ी काबिना जे इजलास बाबत ख़बर अवां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबिना जो इजलास अॼु थींदो। 13 नुकाती एजेंडा जारी कई वई आहे। वफ़ाक़ी काबिना जे इजलास में क़ौमी सलामती पॉलिसी मंज़ूरी लाइ पेश कई वेंदी ऐं सियासी मुआशी ऐं कोरोना वायरस जी सूरतहाल ते गौर वीचार कयो वेंदो। काबिना खे ईवीएम ऐं आई वोटिंग जी अॻुराई ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। पाकिस्तान व ॿ जवाबदारनि जी इटली हवालगी वारे मामले ते पिणु गौर वीचार कयो वेंदो। तफ़सील मां कंदासीं। ब्यूरो चीफ इस्लामाबाद नसीर चारण खां। जी नसीर, इजलास बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, वफ़ाक़ी काबिना जो इजलास अॼु कुछ ही देर खां पोइ वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि शुरू थियण वारो आहे ऐं वफ़ाक़ी काबिना जे इजलास में मजमूई तौर ते 13 नुकाती एजेंडा ते गौर वीचार कयो वेंदो ऐं गुज़िरियल ॾींहुं जेको वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि क़ौमी सलामती कमेटी जो इजलास थियो, उन हवाले सां बि जेको आहे सो तफ़सीली गौर वीचार कयो वेंदो अॼु वफ़ाक़ी काबिना जे इजलास में। ख़ासि तौर ते जेकी वफ़ाक़ी काबिना जे इजलास में जेकी अॼु मुख्य ऐं अहम एजेंडा आहे उहा जेकी अफ़गानिस्तान जी सूरत हाल आहे ऐं ख़ासि तौर ते जेकी उते उबूरी हुकूमत आई आहे, उन खां पोइ जेकी अफ़गानियुनि जी जेकी मैशत जी सूरत हाल आहे ऐं उतां जे जेके पाकिस्तान में अफ़गान मुहाजिरीन तरसियल आहिनि, उन्हनि जे वापसी जे हवाले सां बि जेको आहे सो मुख़्तलिफ़ तजवीज़ुनि ते गौर वीचार कयो वेंदो। वफ़ाक़ी काबिना जे इजलास में जेको अॼु वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत ते शुरू थियण वारो आहे कुछ ही देर में, उन हवाले सां जेको आहे सो वज़ीर आज़म इमरान ख़ान खे जेकी इलेक्ट्रॉनिक मशीन जे हवाले सां जेकी इलेक्शन जे हवाले सां जेकी तयारी हुकूमत तरफ़ां कई पई वञे ईवीएम मशीन जे ज़रिए, उन हवाले सां अॼु तफ़सीली जेको आहे सो वफ़ाक़ी वज़ीर साइंस ऐं टेक्नोलॉजी शिबली फराज़ जेको आहे सो वज़ीर आज़म इमरान ख़ान खे तफ़सीली ब्रीफिंग ॾींदो ऐं उन सां गॾोगॾु जेकी अॼु जेको आहे सो जेको सुभाणे क़ौमी असेंबली जो इजलास थी रहियो आहे, उन में जेको मिनी बिल जेको आहे सो पेश करण जे हवाले सां जेकी हुकूमत तरफ़ां जेकी पॉलिसी इख़्तियार कई वई आहे, उन हवाले सां वज़ीर आज़म इमरान ख़ान खे ब्रीफिंग ॾिनी वेंदी ऐं उन सां गॾोगॾु अॼु वफ़ाक़ी काबिना जे इजलास में मुल्क में जेकी सियासी सूरत हाल जेकी तेज़ीअ सां जेके हुकूमत ख़िलाफ़ जेके अफ़वाहूं हली रहियूं आहिनि या जेके अफ़वाहूं फैलाई पियूं वञनि ऐं वज़ीर आज़म तरफ़ां जेके सो अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जे वापसी जे हवाले सां बि जेको आहे सो मुख़्तलिफ़ तजवीज़ुनि ते गौर वीचार कयो वेंदो ऐं कुछ ही देर में वज़ीर आज़म इमरान ख़ान जे सदारत हेठि वफ़ाक़ी काबिना जो इजलास शुरू थियण वारो आहे, जंहिंमें 13 नुकाती एजेंडा ते गौर वीचार कयो वेंदो। जी महिरबानी नसीर चारण आगाह करण जे लाइ। जी नाज़रीन, वफ़ाक़ी काबिना जे इजलास बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया।